रहा है अली, खुदा के घर का मुकद्दर जगा रहा है अली। दीवारे काबा ने हंसकर कहा अल्लाह की कसम मुझे तो तवाफ के काबिल बना रहा है अली। नारे हैदरी। हाणे बियो तो सवाल आहे, मुसलमान ता घणी अल्लाह से मोहब्बत कयो, अल्लाह अली से मोहब्बत करे। छो त अल्लाह घर ठारायो, नबी लिखा, नबी पूछा कंदा तोखे रहण जी जरूरत न है, कंहिंजे लाइ घर ठाराई? आवाज़ कुदरत आई मुझो अली इस्मा वो अली जाहिर थींदो काबे में। यानी कि एक घर था अल्लाह का, सो हैदर को दे दिया। एक घर था अल्लाह का, सो हैदर को दे दिया। खुद ला मकान हो गया अली के प्यार में, खुद ला मकान हो गया अली के प्यार में। न हो जिस्म दो रखे, जिस्म कंहिंजो कबूल की अली जो, चेहरो नथो रखे, चेहरो कंहिंजो कबूल की अली जो, हथ नथो रखे, हथ कंहिंजा कबूल की अली जा, अखियूं नथो रखे, अखियूं कंहिंजो कबूल की एनोल अली जूं अखियूं कबूल की। यानी कि सजो जो सजो अली खे कबूल करे, ज़ाहिर काबे में की। त अली मौला दुनिया वारो हिक घर हो अल्लाह जो, दुनिया दी जे काबो अल्लाह जो घर, अल्लाह तो जे मुंहिंजो घर आ। मां तहां खां वधीक अली सां घणो मोहब्बत थो करा, घणो प्यार थो कयां, जो काबे में ज़ाहिर के माल। हिते भी जमींदार को हुजे, घणो पैसो अची वञे, जेको प्यारो हूंदो त उनखे शहर कंडियार में घर ठाराए ॾींदो। अल्लाह ज़मीन जे विच सेंटर ते अली जे लाइ घर ठाराई। सो भी नबी ने कहा, नबी ने घर ठायो, नबी भी पूछा था कन कंहिंजे लाइ घर, तोखे त रहण जी जरूरत न आहे। आवाज़ कुदरत आयो अली मौला जे लाइ घर। त नबी ने भी दुआ घुरी, या अल्लाह असांखे अली जो शिया कजा, असांखे अली वारो कजा। हिकु घर हो अल्लाह जो, सो अली खे ॾेई छॾी। खुद ला मकान थी वियो अली मौला जे प्यार में। अली मौला सां प्यार करण ॿुधाए वठो दुनिया वारो। सरकार जॾहिं हथनि ते खयो त चार ई किताब अञा नाज़िल ई न थिया, अली पहिरियां ॿुधाए। चार ई किताब मुस्लमान जन अली कुरान मां ॾेखार, कुरान अञा नाज़िल ई न थियो, अली पहिरियां ॿुधाए न चाहे। हर किताब चार ही किताब, बल्कि सरकार दावा भी कई मौला अली सलूनी, सतई जमीनू सतई आसमान जेको कुछ आहे मां अली खे खबर आहे, मां अली खे खबर आहे। यानी कि अली मौला अञा हथन दे या सरकार जे हथन दे। सरकार चयो त कुछ ॿुधा, मौला चयो चार ही किताब नाज़िल न थिया, जंहिं भी किताब मां पुछो, जंहिं भी कायनात जे ज़रे ज़रे खां मां वाक़िफ़ आहे, जेको कुछ पुछो मां अली ॿुधायां। तॾहिं त मौला अली फरमायो त जंहिं शइ खे तव्हां नथा ॼाणो उन शइ जा दुश्मन न बणिजो, छो त इल्म जो काफ़ी हिसो उन्हनि शयुनि मां आहे जिन खे तव्हां नथा ॼाणो, उन शइ खे मां अली ॼाणा थो। नारे हैदरी या अली। ऐं सरकार फरमायो ॾिस न, हिकु नांग उन ज़माने में ला इलाहा इल्लल्लाह भी दुनिया पढ़े पई, मोहम्मद रसूलुल्लाह भी पढ़े पई। पोइ नांग ॾिसे पियो त हक़ीक़ी मुस्लमान कहिड़ा, नकुल मुस्लमान कहिड़ा, उन जी पहचान कंदो। पोइ जॾहिं सरकार रहमत आलमीन अली मौला के घर में खणी आयो, फातिमा बिन्त असद जे घर में, जॾहिं झूले में विहारियो वियो त वो नांग दरवाजे ते पहुतो, करीब जो अंदर आयो, यदुल्ला जो हथ था नांग ॿिन्ही हिस्सनि में चीरजी वियो, मारजी वियो। त फातिमा बिन्त असद आवाज़ बुलंद कयो, हैदर हैदर हैदर। तव्हां बि गॾिजी करे बुलंद कर, हैदर हैदर। हैदर जो विर्द घर में गूंजजी वियो। हैदर जी माना भी तव्हांखे ॿुधाईंदो वञा, हैदर माना चीरींदड़, हैदर माना चीरींदड़। हाणे जो मुस्लमान जो हुजूम गॾु थी वियो, सरकार इन जे ज़रिए पहचान थींदी त हक़ीक़ी केरु आहे। त सरकार फरमायो हाणे जेको अली सां मोहब्बत करे उहो हक़ीक़त में शुमार आहे, जेको अली सां बुग़्ज़ रखे, अली सां दुश्मनी रखे, उहो नकुल काटा, यानी कि उहो जहन्नमी। सरकार ॿुधाए जन्नती उहे आहिनि जेके अली सां मोहब्बत कनि। वरी सरकार दुनिया में बि ऐलान कयो, सॼी दुनिया अगर अली सां मोहब्बत करे हा तो जहन्नम खलकी न थे। ये बई फैसला दुनिया में सरकार रहमत आलमीन अल्लाह जे तरफा कया। अगर दुनिया अल्लाह के मञी थी तो अल्लाह जो फैसलो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे। सॼी दुनिया अली सां मोहब्बत करे हाँ तो जहन्नम खलकी न थे। सरकार का पूछा कि जहन्नम छो खलकी थी आहे, वरी सरकार जवाब थो ॾे अली जे दुश्मनन जे लाइ, अली जे दुश्मनन जे लाइ। हाणे इबादत गुज़ार अगर इबादत का बनाई रुख करी काबे दे, अगर उन्हें में 13 रजब न मलाई,
13 रजब जो ऐलान न करी पोइ दुनिया छा समझे पोइ सरकार खे वरी चवणो पइजी वियो मूं जी उमत में 73 72 जहन में इन करे था वञनि जो अली जो ज़िक्र नथा करे सघनि वजहुल्लाह जो ज़िक्र करे नथा सघनि सरकार वरी फरमायो जिते भी इबादत गाहे उन इबादत के ज़ीनत ॾियो अली जे ज़िक्र सां हाणे ॿुधा त इबादत थींदी उन्हनि जी जिते अली जो ज़िक्र हुजे जिते अली जो ज़िक्र न आहे उहा इबादत न आहे उहा न हा उन जे लानत जो वसकारो छो आहे त इब्लीस बि उन्हनि जो निमाईंदो उहो लश्कर ठाहे वधो उहा फौज ठाहे रहियो आहे छो त हिकिड़ो तुराब मां ठहियो आदम उन जे लाइ सभिनि खे हुकुम थियो इब्लीस इनकार कयो त मां हिन खां किरास कंदुमि झुकंदुमि न त जेका इबादत कई उहा फ़ाइदो न ॾिनसि लानत जो वसकारो पइजी वियो हाणे जेको तुराब मां ठहियल आहे उहो आदम जेके सॼी मिटी जा बाबा आहिनि अबू तुराब उहे आदम जा सरदार काबे में ज़ाहिर थिया हाणे अलाह इंतज़ाम कयो त काइनात हेॾे झुके काइनात हिन जो तवाब करे होॾे फरिश्ता हेॾे काइनात खे हुकुम पइजी वियो त काबे जे पासे झुको बि ऐं सजदो कयो अली मौला कुल ईमान आहे कुल ईमान खे मञबो आहे सोचबो न आहे छो त अली मौला को कौन जानेगा कहाँ पे फैसला होगा अली मौला क्या है अली जाने अली कोई पता होगा इबादतों में आता है अली मौला का जिक्र तो मुल्ला को पसंद नहीं अली मौला काबे में आया है बता काबे का क्या होगा नारे हैदरी या अली हाणे काबो आबाद थियो अली जे करे फातिमा बिनत असद का पहिरा जनाबे मरियम आई अंदर आवाज आयो हट जा वो कहिड़ो आवाज हो जेको सरकार मेहराज में ॿुधो उहो ई लहजो वरी फातिमा बिनत असद काबे जे करीब आई अंदर आवाज आयो इलैया वो कहिड़ो आवाज उहो ई आवाज जेको सरकार मेहराज में ॿुधो हाणे जॾहिं अंदर आई उहा ई दीवार वरी बंद थी वई ओ ॾार बाक़ी रहियो यानी कि लकीर बाक़ी रही चंद मुसलमान ॾिठो गवाही पिया ॾियनि को चवे हिन दीवार खां वही को चवे हिन दीवार खां को हिन दीवार खां ॻोल्हींदे ॻोल्हींदे 7 चकर खाधनि त आवाज़ कुदरत आई मुसलमानो मां तव्हांखे अली जे घर जो तवाफ़ न करायां त मां बि अली न आहियां मां बि अली न आहियां यानी कि मुंहिंजो अली इस्म आहे उहो इस्म ज़ाहिर मूंखां जॾहिं बि मदद वठो अली जे इस्म जे ज़रिए मूंखे जॾहिं बि पुकारियो अली जे इस्म जे ज़रिए तव्हां त घेठि आहियो तव्हां खां वधीक त शरीयत जो मालिक मुस्तफ़ा आहे उहो बि ख़ैबर में मुश्किल में आयो अगर मूंखां मदद घुरे पियो मां खुदि चयोमांसि त अली जे इस्म सां पुकार त ख़ैबर फतेह थिए ख़ैबर फतेह थी वेंदी जेको जेको अली जे इस्म खां अली खां मदद वठंदो उन जी मुश्किल हल थी वेंदी छो त मुश्किलों में सर झुका के कहो या अली मदद मुश्किलों में सर झुका के कहो या अली मदद मोमिन को गले लगा के कहो या अली मदद मोमिन इस्तेमाल कयो वियो आहे छो त अल्लाह मोमिन खे पसंद कयो आहे अल्लाह चयो मोमिन अदब एतराम सां अली मौला जो ज़िक्र कराईंदो अब्बास जो अलम बुलंद कंदो फर्श अदा विछाए करे आले मोहम्मद जी सना कंदो ओ मोमिन खे चयो वियो आहे अल्लाह मोमिन खे पसंद कयो चई मोमिन तूं मूंसां गॾु मां तोसां गॾु गॾिजी करे ॿ कम कंदासीं पहिरियों कमु आले मोहम्मद ते सलवात पढ़ंदासीं ॿियो कमु आले मोहम्मद जे दुश्मननि खे ज़लील कंदासीं छो त अल्लाह गदीर में सरकार मुस्तफ़ा जे ज़रिए अली मौला जा बाज़ू बुलंद कराया बाद में अली जो दुश्मन अज़ाब घुरे पियो अल्लाह पत्थर वसाए करे ज़लील कयईं यानी कि अल्लाह ॿ कम करे रहियो आहे हिकु त आले मोहम्मद जो दुरूद पढ़ी रहियो आहे ॿियो आले मोहम्मद जे दुश्मन खे ज़लील करे रहियो आहे मुश्किलों में सर झुका के कहो या अली मदद मोमिन को गले लगा के कहो या अली मदद अल्लाह की रजा है कलंदर का कौल है जलने वालों को जलाकर कहो या अली मदद नारे हैदरी जब अली कुरान में देखा कुरान खुद अली जो कसीदो आहे सरकार फरमायो कुरान अली सां गॾु अली कुरान सां गॾु आहे ऐं सरकार वरी भी फरमायो अली जो हिकु इस्म वठंदो पूरे कुरान पढ़ण जो अजर मिलंदो छो त सरकार फरमायो त ही इन्हनि खे कुरान समझ में नथो अचे मां अञा छा ॿुधायां तॾहिं चई त हर शख्स हर एक बात को पाता भी नहीं था हर शख्स हर एक बात को पाता भी नहीं था जहनों में कोई लफ्ज समाता भी नहीं था कुरान सुनाते भी भला किसको मोहम्मद कुरान किसी और को आता भी नहीं था कुरान किसी और को आता भी नहीं था जिसने भी नबी पाक का फरमान पढ़ लिया
कहकर अली सईफे ईमान पर लिया। जिसने खुलूस दिल से कहा या अली मदद, उसने तो एक सांस में कुरान पर लिया। नारे हैदरी, नारे विलायत, बोलो बोलो सखी शहबाज कलंदर। तो कलंदर शहबाज भी तो दुनिया में जाहिर छो। सिंध में आयो, अली अली कराई। लतीफ सरकार अली अली करायो, शाह शम्स अली अली करायो। हिते भी अली वारा दीवाना अली जे जिक्र का सवा चैन ना आहिनि, मुतमइन आहिनि। इन करे मुतमइन तॾहिं था थियनि अली जो जिक्र थिए, छो त अली जो जिक्र इबादत आहे। हाणे इबादत में बे जो नुक्तो कढंदे थींदो आदत। जेके शरारत था कनि उहे आदत उनजी पूरी था कनि। जॾहिं वरी रेल गाड़ी में वञनि पोइ बि जल्दी निमाज़ पढ़ंदा, पर अली जो इस्म नथा खणनि, यानी कि इबादत का महरूम रहिजी आहे। छो त बे जो नुक्तो भी अली आहे। बिस्मिल्लाह बे जो नुक्तो अली। जॾहिं क़ुरान इब्तिदा शुरू ई बे सां थो थिए त हिननि खे जॾहिं ॿुधायो थो वञे हक़ीक़त में त बिस्मिल्लाह जी माना हक़ीक़त में या अली मदद, वो बिस्मिल्लाह पढ़णु छॾे विया पिया। छो छॾे विया? सरकार जी हदीस आहे, माइलम जो शहर अली जो दरवाज़ो, अली जे दर ते हलाल ईंदा आहिनि। मुनाफिक न अची सघंदो आहे। तॾहिं त ए दुश्मन हैदर, तुझे हैदर न मिलेगा। शफायत के लिए महशर में पैगंबर न मिलेगा। है इल्म का शहर सरकार रहमतुल आलमीन, दर जिसका अली मुर्तजा, जो दर से न गुजरेगा उसे जन्नत में घर न मिलेगा। जन्नत में उन्हनि खे घर न मिलंदो। सरकार जी हदीस, सरकार फरमायो आहे सॼी दुनिया अली सां मोहबत करे आ, जेके नथा कनि उहे जहन्नमी। सरकार फरमायो, ऐं मौला जाफर सादिक फरमायो, दुनिया वारो तहां जूं इबादतूं क़बूल ई न आहिनि। पुछा कनि मौला छो? मौला फरमायो इब्लीस का पुछ, हुन असांजे चाहींदड़ जी मार्फत न रखी, इबादतूं बि करे पियो, पर लानत जो वसकारो अथसि। असां आदम जा सरदार आहियूं, अगर असांजी मार्फत न रखंदो त इब्लीस खां वधीक लानत जो वसकारो पवंदो। छो त हू तुराब मां ठहियो आहे, थोरी मिटी मां, हवा पाणी बाहि मिटी, चार शयूं, पंजी रूह असांजे असांजे सदके में रूह दाख़िल, पंज शयूं दाख़िल थियूं आदम में। 6000 साल आदम ठहियो पियो। 6000 साल खां बाद रूह दाख़िल थी त आदम आले मोहम्मद जी ज़ियारत कई, अल्लाह वारी जगह ते आले मोहम्मद जी ज़ियारत कई। हू कॾहिं बि नज़र न ईंदो आहे। वरी जिब्राइल खां पुछी कर, भले सरकार हिन ई महीने में 27 मेहराज आहे, शब मेहराज, पर मेहराज में इन्हनि खे सम्झ में न आयो हिन महिल ताईं। सरकार जॾहिं मेहराज ते वियो, उते बि मेहराज थिए कोन पियो। कीअं थियो, छाजे लाइ थियो, कॾहिं थियो, छो थियो? जॾहिं अली जी ज़ियारत कई त मेहराज थियो। अल्लाह वारी जगह ते अली जी ज़ियारत कई, पर्दो हटियो त उहो हथ आयो। सरकार त हथ मिलायो वियो, उहा ई अंगूठी जेका फर्श ते अली खे ॾिसी आयो। तॾहिं चवंदा आहियूं त दुनिया वारो तव्हां खां हिकु मेहराज सम्झ में तव्हांखे